श्रीलंका जी टीम दिफ़ाई चैंपियन इंग्लैंड के 8 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी आहे। इंग्लैंड तरफ़ां मिलियल 157 रन्सनि जो टारगेट श्रीलंका जी टीम 2 विकेटुनि जे नुक़सान ते 26 ओवर में पूरो करे वरितो। श्रीलंका तरफ़ां नसानाका 77 ऐं सदेरा समारा विक्रमा 65 रन्सूं ठाहे नुमाया रहिया आहिनि। अवांखे आगाह कयूं पिया, वर्ल्ड कप जे 5वीं मैच में श्रीलंका जी टीम दिफ़ाई चैंपियन इंग्लैंड खे 8 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी आहे। इंग्लैंड तरफ़ां मिलियल 157 रन्सनि जो टारगेट श्रीलंका जी टीम 2 विकेटुनि जे नुक़सान ते 26 ओवर में पूरो करे वरितो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी असांखे जॉइन कयो आहे। मुजाहिद, छा चवंदो श्रीलंका जी हिन परफॉर्मेंस ते? दिफ़ाई चैंपियन इंग्लैंड खे ॿीहर शिकस्त थी आहे। जी बिल्कुल, इनमें तो कोई शक ना है। तो श्रीलंका की टीम कमजोर टीम ना है। इंग्लैंड की टीम दिफाई चैंपियन जरूर है, पर इंग्लैंड की जी कारकर्दगी जी एक्सपेक्टेशन हुयूं उन मयार से इंग्लैंड की टीम कारकर्दगी जो मुज़ाहिरो न कर सकी है। अज भी उन्हनि खे श्रीलंका के हथां हिक की शिकस्त मिली है 8 विकेटुनि तां। अज जैसे टॉस खटी पहिरीं बैटिंग करण जो फैसलो कयो इंग्लैंड की टीम, उनके कप्तान चयो त विकेट जेकी है वह बैटिंग लाइ साज़गार नज़र अची रही है। इहा ई ॻाल्हि श्रीलंका टीम के कप्तान भी कई, पर इंग्लिश बैटर्स जेके आहिनि से मुकम्मल तरह सां नाकाम रहा। पूरी जी टीम है उन्होंने 33 पॉइंट 2 ओवरनि में सिर्फ 156 रन स्कोर करे आउट थी, जैमें 43 रन की इनिंग जी है टॉप बैटर रहो बेन स्टोक, उन सां गॾु 30 रन की इनिंग खेॾी जॉनी बेयरस्टो ऐं डेविड मिलान जो है 28 रन स्कोर कर सघियो। उनके अलावा को बो बैटर जो है श्रीलंकन बॉलर जे आॾो एतरी सुठी कारकर्दगी जो मुज़ाहिरो न कर सघियो। अॼु जेको एंजलो मैथ्यूज़ के स्क्वाड में शामिल किया वियो, श्रीलंका जो अॻूणो कप्तान है, उन शानदार बॉलिंग कई। 5 ओवर में 1 मेडन ॾिनो, 14 रन ॾेई 2 विकेटूं हासिल कयूं। जॾहिं त लहरू कुमार 3 विकेटूं हासिल कयूं 35 रन एवल 7 ओवरनि में। अहिड़ी तरह सां उनजो जेको ॿियो बॉलर है कोसन रंजीता, उन बि 36 रन ॾेई 2 विकेटूं हासिल कयूं। टारगेट मिलियो श्रीलंका की टीम के सिर्फ 157 रन जो उन्होंने 25 पॉइंट 10 ओवरनि में सिर्फ 2 विकेटुनि के नुक़सान से पूरो करे वरितो, जंहिंमें पाथम निशान का 77 रन की इनिंग खेॾी नॉट आउट रहो, जॾहिं त सदीरा समारा विक्रमा 65 रन स्कोर कयूं ऐं उहो भी नॉट आउट रहो। सिर्फ 2 बैटर्स आउट थिया, कौशल परेरा 4 रन ते ऐं कौशल मेंडिस कप्तान जो है वो आउट थियो। उन खां पोइ को भी ज़रूरत ही महसूस न थी। श्रीलंका की टीम इन मैच में 8 विकेटुनि तां कामयाबी हासिल करे दिफाई चैंपियन जी है इंग्लैंड के शिकस्त ॾेई इन वक्त जो है 4 पॉइंट हासिल कर वरिती आहे। 5 मैचिस में 2 विकेट खटियूं अथई ऐं 3 में उन्होंने शिकस्त मिली है, जैसे इंग्लैंड टीम के 5 मैचिस में 4 में शिकस्त मिली है, 1 मैच में उन्होंने कामयाबी हासिल की है। तो इन तरह ये महसूस थी रहियो आहे त इंग्लैंड जो सेमीफाइनल में पहुंचण वारो जो सफ़र आहे वो मुश्किल थी वियो आहे। जी बस मुजाहिद सोलंकी, वॾी महिरबानी। वर्ल्ड कप जी 5वीं मैच में श्रीलंका की टीम दिफ़ाई चैंपियन इंग्लैंड के 8 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी है। स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद हो। अवांखे आगाह कयूं पिया त इंग्लैंड तरफ़ां मिलियल 157 रन्सनि जो टारगेट श्रीलंका की टीम 2 विकेटुनि के नुक़सान ते 26 ओवर में पूरो करे वरितो आहे। श्रीलंका तरफ़ां नसानाका 77 ऐं सदेर समारा विक्रमा 65 रन्सूं ठाहे नॉट आउट।